ख़बर शामिल कयूं पिया तंगवाणी खां। पीरजान बाजकाणी पीपीए शाह जे तरफान हिक रोज़ा टीबीअ जी कैंप जो इफ्तिताह थी गुज़रियो, जंहिंमें महिमान ख़ास अमीर बख्श बाजकाणी, अकबर खान बाजकाणी, जहाँज़ेब खान बाजकाणी ऐं शाहिद हुसैन सोमरो, अब्दुलरहमन बाजकाणी शामिल हुआ। जॾहिं पीरजान बाजकाणी जे अस्पताल अमले पारां मिस्कीन मरीज़न जे मुफ़्त इलाज लाइ धार धार ॻोठनि में तिबी कैंपियूं लॻायूं वयूं ऐं मूज़ी मर्ज़ बाबति आगाही बि ॾिनी वई। कैंपनि में 20 खां वधीक शकी मरीज़ तपासिया विया। टीबीअ जे ख़ात्मे शकी टीबीअ जे मरीज़न खे मुफ़्त टेस्ट कराइण लाइ लेटरो ॾेई लेबार्टरी मोकिलियो वियो। इलाइक़े जे मरीज़न, औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि जूं टेस्टियूं कराइण समेत मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। उन सिलसिले में टीबीअ जे अस्पताल लेबार्टरी टेक्नीशियन नज़ीर अहमद टावरी, स्टोर इंचार्ज अमान लाइ मलक, नबी बख्श बाजकाणी ऐं कामिल हुसैन बाजकाणी मीडिया खे ॿुधायो त डिस्ट्रिक्ट मैनेजर पीपीए शाह सनारा मंगीअ जी हिदायतुनि मुताबिक़ हिक रोज़ा कैंप मुनक़िद कई वई आहे।